Ask Mufti Mujib Rahman. अगर कोई बार माँ जे पेट में माँ जे पेट खां मोल पैदा थिए छा उन जी जनाज़ा नमाज़ थींदी या न थींदी? ॿार जेकॾहिं माँ जे पेट खां मोल पैदा थियो आहे उन जी जनाज़ा नमाज़ न थींदी, उन जी जनाज़ा नमाज़ बि न थींदी ऐं उनखे गुस्ल बि न ॾिनो वेंदो। माँ जे पेट खां शर्त आहे त माँ जे पेट खां ई मोल निकितो आहे, पर जेकॾहिं माँ जे पेट खां निकितो आहे उनजो कोई न कोई उज़वो हिले थो, आहे यानी सफ़ा बेहोशी हालत में, पर थोरी जेकॾहिं दिलि हले थी, थोरो जेकॾहिं पेर हलियो या ॿांह हली या सीनो धड़कन शुरू थी, यानी उन मां आसार, यानी सोली सिंधी में वञी ॿुधणु चाहियां थो, को न को आसार ज़िंदगी वारो मिलियो पैदा थियण सां ई। डॉक्टर ॿुधायो त जीअं पैदा थियो न इन खां बाद में थोरो घणो फतकड़े पियो, यानी हिन जी दुल थोरो घणो हले पई, त इस्लाम हुकुम ॾिनो त हाणे इन ॿार खे गुस्ल बि ॾिनो वेंदो, जनाज़ो बि पढ़ायो वेंदो, कफ़न बि ॾिनो वेंदो, इन ॿार जो नालो बि रखियो वेंदो। ॻाल्हि सम्झ आई साईं? यानी ॿार जंहिंजो माँ जे पेट खां निकितो आहे उन में आसार थोरो घणो बि ज़िंदगी वारो आहे, भले बेहोश हुजे पर दिलि धड़के थी, जिस्म जो कोई उज़वो हिले थो, त यानी इहो असां हुकुम लॻाईंदासीं इहो ॿारु ज़िंदा आहे, इन जे मथां ज़िंदा ॿार वारो हुकुम जारी थींदो। यानी इनखे गुस्ल बि ॾींदासीं, इनखे कफ़न बि पाराईंदासीं, इन जो जनाज़ो बि पढ़ियो वेंदो, ऐं वॾी ॻाल्हि जेके मुस्लमान नाइनि कंदा इन जो नालो बि रखिणो पवंदो, ऐं क़यामत ॾींहुं इहो पंहिंजे पीउ जे नाले सां क़यामत ॾींहुं यौम मशर में उथंदो बि सही। बाक़ी माँ जे पेट खां निकितो ई मोल आहे त कंहिं क़िस्म जो कोई बि उनजो जनाज़ो गुस्ल बि न, बसि कफ़न जे हिकिड़े थोरे कपिड़े में वेड़े करे दफ़न कयो वेंदो। कुझु माण्हू चवंदा आहिनि त कुझु साहबा जंग ओद में भॼी विया हुआ, इन जी हक़ीक़त छा आहे? बिल्कुलु अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जो साहबा जंग ओद खां भॼी विया हुआ। इहो मामिलो दरअसल हीअं थियो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ओद में हिकिड़ी पहाड़ ते 50 साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहारियो, 50 साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहारियो त ए साहबा तव्हां हाणे हितां जेसि ताईं मां नबी हुकुम न कयां तेसि ताईं तव्हां हिते न लहिजो। त उहे साहबा हुते बीठा मथे, 50 साहबा हुया, हिकिड़े साहबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर बनायो त तूं हुन जे मथां निकिरनि आहे, त साहबा हेठि ॾिठो पियो जंग ओद जेको हाणे फतह थी चुकी आहे, ऐं नबी जो हुकुम सिर्फ़ु फतह ताईं हुयो, अॻिते न आहे, अॻिते त हाणे जंग फतह थी वई त हाणे हेठि लहिणो पवंदो असांखे। त पोइ ज़ाहिरी तौर में जेके आसार नज़र आया न त सभु कुफ़ार भॼी विया, ऐं हेठि जेको आहे सिर्फ़ु मुस्लमानी बता जंग ओद जे अंदरि, ऐं पोइ उन मां 41 या 39 साहबा हेठि लथा, 11 साहबा न लथा, उन्हनि जो न बाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम हुयो न आख़िरी ताईं हुयो, हालांकि हे बि साहबा पंहिंजी नियत जे अंदरि मुख़लिस, उहो बि नियत जे अंदरि मुख़लिस, उन्हनि जो साईं जंग फतह थी वई, मामिलो ख़तमु, हाणे काफ़र थोरी न, त 39 साहबा हेठि लथा, जंहिंजो साहबा 39 लथा त काफ़रनि जो मजमो पहिरियों निकिरी वियो, पोइ काफ़रनि जो मजमो पोयां फिरी करे इन 11 जेके 9 साहबा हुया इन्हनि जे मथां हमिलो कयूं। हाणे साईं 9 या 11 थोरा हुया, हमिलो करे पोइ काफ़र इतां जेको आहे हेठि दौड़ लॻाई, पोइ जंहिं जंग ओद जे अंदरि साहबा जी काफ़ी जेको आहे तादाद जेको आहे शहीद बि थी, पोइ इन जंग जे अंदरि शैतान हिकिड़ो आवाज़ु हलायो, शैतान हिकिड़ो आवाज़ु ॾिनो त जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। हाणे इहा आवाज़ु जॾहिं साहबा जे मथां पियो न त हिकु मज़बूत बंदो बि बिल्कुलु आजिज़ थी पवंदो आहे। कंहिं बंदे खे ख़बर पवे त बाबा फ़लाणे जहिड़े जे अंदरि फ़लाणो जहिड़ो हले थो, इन में तुंहिंजो अबू जेको हलियो वियो आहे, हे ग़रीब केतिरो बि बहादुर हूंदो, हीअ आजिज़ बिल्कुलु थी पवंदो, यार अबू वियो आहे, हाणे टेंशन खे सिधो अबे जो, तमामु साहबा जे मथां इहो ग़म सवार थी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया, मामिलो असांजे हथ मां वियो। पोइ कुझु साहबा इहा बिल्कुलु बातिल माण्हुनि जी बकवास आहे त साहबा साईं भॼी विया, आबा कंहिं साईं भॼी विया, चए साईं घरनि ताईं भॼी विया, तुंहिंजे पीउ जे किताब जे अंदरि लिखियलु आहे इहो, घरनि ताईं भॼी विया हुआ। साहबा सिर्फ़ु जेको आहे इन मजमे यानी जंग ओद खां थोरो साइड ते ॿाहिरि निकिता, इन एतबार सां यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया। जेकी ॻाल्हि मशहूरु आहे, साहबा हितां निकिरी करे वरी साहबा उते ई मोटी आया, उते ई सिर्फ़ु मोटी आया, जंग खां ॿाहिरि निकिता ई न आहिनि साहबा। जंग खां जॾहिं ऐलान थियो ॿाहिरि निकिरी करे ऐं उन ई जेको पड़ाव जे अंदरि साहबा वरी मोटी आया,
इन खां बाद में इहा ॻाल्हि ख़बर पई त इहा जेकी ॻाल्हि हली आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थिया आहिनि, इहा बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे, बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे। ऐं बाद में साहब ॾिठो त वाक़ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं त नज़र था अचनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ तौर ते साहिबनि खे नज़र आया त पोइ साहिबनि जो ईमान जी मज़बूती जेको अञा जेको वधी वई। पोइ हाणे अलाह ताला खे इल्मु हुयो, अलाह ताला खे इल्मु हो त कुझु बदमाश माण्हू 1400 साल खां बाद में साहबा जे मथां अटैक बनाईंदा त यार साहबा जंग खे छॾे विया हुया। अलाह ताला फरमायो इन जो मुंहुं मां हिते ई बंदि थो कयां। कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे यहूदियुनि जो मोकारो कंदो आहे, कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे ईसाइनि जो मोकारो कंदो आहे, कॾहिं कॾहिं क़ुर हक़ बयानु करे जेके साहबा जे मथां एतिराज़ कंदा आहिनि उन्हनि जो बि मोकारो कंदो आहे। त हाणे अचो क़ुर हकीम में सूरत आल इमरान आयत नंबर 155 में अलाह ताला खे ख़बर हुई त सुभाणे कुझु बदमाश माण्हू इहे चवंदा साहबा साईं जंग ओद खां भॼी विया हुया, साहबा जंग ओद खां निकिरी विया हुया। अलाह ताला फरमाए बिलफर्ज़ जेकॾहिं साहबा जंग ओद जे मैदान खां थोरो निकिरी करे मोटी आया, अलाह ताला फरमायो सूरत आल इमरान आयत नंबर 155 अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, तहक़ीक़ जेकॾहिं उहे जंग जे मैदान खां निकिरी विया ॿार मोटी आया, तहक़ीक़ मां अलाह ताला उन्हनि खे माफ़ु करे छॾियो, मामिलो ख़तमु। हिकिड़े माण्हू खे मां ॿुधायमि वेठो हुयो, चए साईं साहबा जंग जे अंदरां निकिरी विया हुया, जंग खां मैदान खां निकिरी विया हुया, त मां चयुमि अलाह ताला क़ुर हकीम में इहो फरमायो आहे वलक़द अफ़ा अनकुम, जेकॾहिं जंग खां निकिरी विया मोटी विया अलाह ताला फरमायो उनखे माफ़ु करे छॾियुमि। चई न साईं अलाह ताला ईअं कीअं फरमायो? मां हाणे अलाह ताला कीअं फरमायो, वञी करे अलाह खां सुवाल कर। यार हे बि को अक़ुल आहे? अलाह ताला खे ख़बर हूंदी अहिड़ा बदमाश जेको आख़िरी ज़माने में ईंदा। हे का तारीख़ी किताब नथी हले, हे क़ुर हकीम थो हले। वकुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, नबी जे तमामु साहबा सां असां जन्नत जो मामिलो करे छॾियोसीं। हल बाबा तूं केरु थींदो आहे, तूं केरु थींदो आहे? त साईं साहबा जेको जंग खां निकिरी विया हुया, जंग खां फ़रार थी विया हुया, उनजी सफ़ाई त अलाह ताला पेश करे छॾी। अलाह खे इल्मु हो त अहिड़ा बदमाश जेको 1400 साल खां बाद में ईंदा, 1400 साल पहिरियों ई अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, साहबा बिलफर्ज़ निकिरी विया आहिनि। साहबनि खे ख़बर पई न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि, त पोइ नबी साहबा कुझु कमज़ोर थिया, मैदान खां निकिरी करे वरी पोयां कुफ़ार जा आया। अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, इन तमामु जंहिं खां कमी कोताही थी मां अलाह ताला माफ़ु कयां थो। जॾहिं अलाह ताला माफ़ु करे थो तूं छा थो चवीं? ॻाल्हि ई ख़तमु। क़ुर जी हिकिड़ी आयत जो इनकार कंदड़ बंदो काफ़िर थो थी वञे। ऐं जेकॾहिं कोई चवे साहबा भॼी विया हुया मां उनखे नथो मञां, त बाबा इहो क़ुर जो इनकार करे थो नथो करे? अलाह ताला छा फरमायो हाणे? मां ॻाल्हि अहिड़ी न कंदो आहियां त मां ॻाल्हि करे ऐं भॼी वञा, मां ॻाल्हि रिकॉर्ड कंदो आहियां। हे रिकॉर्ड थियल आहे। अलाह ताला फरमायो वलक़द अफ़ा अनकुम, जेके जंग ओद खां ॿाहिरि निकिरी करे जंग ओद में शामिलु थिया उनखे मां माफ़ु करे छॾियुमि। हे त मामिलो अलाह ताला फरमायो आहे। हाणे जेकॾहिं हाणे ॾिसो ॻाल्हि इतदाल जी आहे, हाणे बि कोई बंदो चवे त साहबा भॼी विया हुया, साहबा निकिरी विया हुया, मां उनखे नथो मञां, त बाबा इहो कंहिंखे नथो मञे? इहो क़ुर खे नथो मञे। ऐं जेको क़ुर खे नथो मञे उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि असां मुस्लमान तस्लीम न आहियूं कंदा। असांजो पेशमाम आहे, उहो नमाज़ खे जल्दी जल्दी पढ़ाईंदो आहे। उनजे बारे में शरीयत हुकुम छा आहे? अच्छा, नमाज़ खे कीअं पढ़ाइजे? नमाज़ जेकॾहिं पेशमाम घणी जेको आहे जल्दी बि न पढ़ाए ऐं घणी जेको लंबी करे बि नमाज़ न पढ़ाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो हुयो, हिकु साहबी हुयो, हुनखे क़ुर सां इंतिहाई वॾो मोहबत हुई ऐं क़ुर सां इंतिहाई वॾो इश्क़ हुयो। उहो साहबी जॾहिं बि नमाज़ पढ़ंदो हो त पोइ नमाज़ जे अंदरि याने हिकु हिकु पारो मुकमल पढ़ंदो हुयो। नमाज़ याने ज़ोर जे अंदरि असर जे अंदरि याने एतिरो पढ़ंदो हुयो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे याने उहो कंहिं इलाइक़े ते मुक़ररु थियल हुयो, कंहिं इलाइक़े ते उन साहबी खे मुक़ररु कयो वियो तूं हिते जेको नमाज़ पढ़ाए ॿाहिरि कंहिं इलाइक़े ते। पोइ उतां जा कुझु मुस्लमान आया, उन्हनि चयो साईं नमाज़ खे इंतिहाई ढिघो करे छॾींदो आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुटु तूं जेको नमाज़ खे पढ़े थो न, नमाज़ खे तख़फ़ीफ़ बना, छाजे करे तुंहिंजे पोयां माज़ूर बंदा बि बीहनि था, तुंहिंजे पोयां वॾी उमिरि वारा बि बीहनि था ऐं तुंहिंजे पोयां अहिड़ा बंदा बि बीहनि था जेके आजिज़ हुजनि। इन जे करे तूं नमाज़ खे नॉर्मल पढ़ा। त हाणे नमाज़ कीअं पढ़णु खपे? नमाज़ खे घणो तकड़ में बि न पढ़णु खपे, नमाज़ खे घणो ढिघो बि करणु न खपे। बाक़ी जेकॾहिं बंदे जी पंहिंजी सुसी आहे त पोइ साईं हाणे छा कंदो?
फ़र्ज़ नमाज़ अमूमन कंप्लीट थींदी आहे 5 मिंट में पेशमाम पढ़ाई वठंदो, पर हाणे तव्हांजो 5 मिंट खां बाद में ईंदो त पोइ पेशमाम जो ॾोह त न आहे साईं। हा साईं, काफ़ी माण्हू बीठा हूंदो न हिते, ऐं साईं बाथरूम ते लेट लॻी पई आहे, नमाज़ बि शुरू थी वई आहे। बाबा एतिरो जेकॾहिं फ़िक्र आहे त 20 मिंट नमाज़ अॻु में अचो, ऐं लास्ट में हर को पंहिंजो नंबर वठंदो न, लास्ट में हर को पंहिंजो नंबर वठंदो त साईं बाथरूम बंदि लॻा पिया आहिनि। तव्हां बि जेको शेखनि वारो कमु शुरू कयो आहे, हिकिड़े साथी मूंखे कंहिं चयो हे साईं बाथरूम बंदि लॻा पिया आहिनि, मां हिते को सफ़ाई करण वारो आहे? मां जो बाथरूम खां निकितुमि न त मुंहिंजो सफ़ाई ॻाल्हि नालो कंहिंजो शो न थींदो, कंहिं ख़बर बि न पवंदी। मां ॿुधाए थो चयां, चई साईं शेखनि वारो हिते मस्जिद में कमु लॻो पियो आहे। मां शेखनि वारो कमु त रखंदासीं, छो न रखंदासीं? हे तमामु जमायत हिन टाइम वेठी आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, तव्हां मां कंहिं बि हिकिड़े बंदे कॾहिं बाथरूम साफ़ु कयो आहे? न कयो आहे कंहिं बि। मुंहिंजी ॻाल्हि खे भले को ग़लति साबित करे, साईं हिकिड़े ॾींहुं आयुमि मां सभिनी बाथरूमनि खे मां पाण साफ़ु करे वियो आहियां। अगरि बिलफर हूंदो असांजो को शागिर्दु हूंदो हिते जंहिंखां असां पाण साफ़ु कराए हूंदा, त हर ॻाल्हि ॾिसो एतदाल सां। हे मस्जिद जेको आहे असां मुस्लमाननि जी आहे, हिते मुजीब रहमान जी ख़िदमत इहा हले थी त मां नमाज़ पढ़ायां थो। यार कुझु ख़िदमतूं तव्हां बि त खणो न। हिकिड़ो पेशमाम सॼे मामलात खे त खणी न हलंदो न। बाबा पाणी जो मसइलो, हाणे काफ़ी साथी पाणी ख़तमु थी वञनि, साईं पाणी छो ख़तमु आहे? साईं पाणी छो ख़तमु आहे? इहो पाणी मुजीब रहमान आस्कर ई मोटर खे जो पटो लाहे करे उछले छॾियो ताकी तूं वज़ू न कर। मां आस्कर कयो आहे। मां चाहींदुमि को जमायती बग़ैर वज़ू खां मां सां गॾु बीठो हुजे, कोई न चाहींदो। त बाबा इहे सभु मामला थींदा रहंदा आहिनि। कॾहिं पाणी बेल्ट ख़राबु थी पवंदो, कॾहिं मोटर ख़राबु थी पवंदो, कॾहिं बाथरूम ते लेन बि लॻल हूंदी, त इहे मामला असांखे पाण खे कंडेम करणा आहिनि, ॿिए जे मथां उछलण न आहे ॾियणी। साईं हाणे ॾिसो 5 मिंट नमाज़ में पता अंदरि जमा शुरू आहे, हे बाथरूम ते लेन लॻी पई आहे, होॾां वारा बाथरूम त खोलियल न आहिनि। उहे जेकॾहिं खोलियो हूंदा न, पोइ हूअं 2 साफ़ थो पेशमाम करे, हूअं पोइ पेशमाम 4 साफ़ु कंदो। पोइ मां कयां बाथरूम मां साफ़ु कंदुमि त पोइ नमाज़ बि तव्हांखे अहिड़ी पढ़ाईंदुमि। का पली थी लॻी पई, हा साईं नेट साफ़ु कंदुमि त नेट पली थी बि लॻंदी न। पोइ हाणे चवंदा आहिनि जहिड़ा रूह पोइ तहिड़ा ख़तमा, पोइ नमाज़ बि अहिड़ी क़बूल असांजी वेंदी। त कुझु कमु जेको असां जमायत बि खणण जी कोशिशि करी। साईं ठीकु आहे, तव्हां नमाज़ पढ़ायो था, टांकी जेको आहे ख़राबु थी पई आहे, इनखे मां साफ़ु थो कयां। बाथरूम आहे उहो मां पाण साफ़ु नथो कयां, मां पंहिंजे नंढे छोकिरे खे थो चवां। त सभु मामला ईअं हलंदा आहिनि। मस्जिद में जेतिरो हिसो मुजीब रहमान जो आहे, एतिरो हिसो तव्हां सभिनी मुस्लमाननि जो बि आहे। असां मस्जिद जे पखे खे यूज़ था कयूं, लाइट खे यूज़ था कयूं, फरासी खे यूज़ था कयूं, पाणी खे यूज़ था कयूं। हर हिकु मुस्लमान जे मथां एतिरो हक़ु आहे त जेतिरो मस्जिद खे यूज़ था कयो, ओतिरो मस्जिद जे अंदरि चंदो बि इस्तेमालु कयो। असांखे ॿियो को फंड थोरी ईंदो आहे। मां दवा सां ॾिसो आन कैमरा में मां ॻाल्हि थो कयां, आन कैमरा में मां ॻाल्हि थो कयां त कोई असांखे फंड न ईंदो आहे। हे साईं मुजीब रहमान तव्हांजे खाते में मां ₹1,00,000 मोकिलियां थो, मस्जिद खे सेट कराइजो। दवा सां ॻाल्हि कयां थो, साफ़ु ॻाल्हि न ईंदो कोई बि फंड। मस्जिद में का बि शइ ग़लति पवंदी आहे, पोइ तव्हांजा ॾोह जेके असांजा मस्जिद जे साथी आहिनि, हाणे ॾिसो 500-600 हिते माण्हू वेठा हूंदा आहिनि। हिते जेके वेठा आहिनि, इन सां मुंहिंजो फ्री में जेको तालुक़ु आहे, जंहिंखे मां गैराज में चवंदो आहियां न, कुल 6-7 माण्हू आहिनि। ॿियनि खे ख़ुदि पाण ख़्यालु थियणु खपे, यार मस्जिद जी वाक़ई एतिरी ज़रूरत आहे। पाणी यूज़ कयूं था, लाइट यूज़ कयूं था, पखो यूज़ कयूं था, फरासी यूज़ कयूं था, त लाज़मी मस्जिद जो हक़ु लॻे थो। त हर हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे, मां पंहिंजी मस्जिद जी ॻाल्हि नथो कयां, हर मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे पंहिंजे इलाइक़े में मस्जिद में नमाज़ पढ़ो था न, कम से कम महीने में 500-1000 उते चंदो इस्तेमालु कराईंदा कयो, उते जमा कराईंदा कयो। अगरि पेशमाम ते एतमाद न आहे न, मौज़िन ते एतमाद न आहे न, पोइ पाण में कुझु साथी मिलो, पाण में साथी कुझु मिली करे साईं हे असांखे मस्जिद में हे कमु वठी ॾियणो आहे, हे मस्जिद जी असांखे फरासी तयारु करणी आहे, हे मस्जिद जो असांखे मोटर ठाहिराइणो आहे। त इहे असांजा कमु उहे आहिनि। हे असांजो मज़हब आहे, असांजो रिलीजन आहे। जिते मां नमाज़ पढ़ंदो कम से कम उते सहूलियत हुजे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं मां कम जी वजह जे करे अक्सर नमाज़ूं अकेलो पढ़ंदो आहियां, जमायत सां नथो पढ़ी सघां। छा हुन में गुनाह त न मिलंदो? गुनाह न मिलंदो जेकॾहिं मजबूरी आहे। मजबूरी आहे, तव्हांजे मथां कमु आहे, ऐं उन कम जे करे तव्हां जमायत सां नमाज़ नथा पढ़ी सघो। पर कमु हक़ीक़त में कमु हुजे, ईअं न जेकॾहिं आसानी मिली वञे, सेठ खे चओ त साईं मूंखे छॾे मां जमायत सां नमाज़ पढ़ंदा, पोइ त तुंहिंजी टोटराप आहे। पर ॾिसो त वाक़ई मुंहिंजो कमु अहिड़ी जॻह ते आहे जो मस्जिद मूंखां इंतिहाई वॾी परे आहे। अकेलो नमाज़ पढ़ो, कोई बि मसइलो न आहे, नमाज़ जेको अदा थी वेंदी, गुनाहगार बि बंदो न थींदो। शर्त आहे त तव्हां खां मस्जिद परे हुजे या तव्हांखे इजाज़त न मिले। जमायत सां नमाज़ पढ़ण जो सुबुह जेको क़ुरान हकीम कंदव, वर्कऊ माअ राकिईन, रुकू कंदड़ सां गॾु रुकू कयो। हे ॾिसो
क़ुर खां सबूत मिले थो। अल्लाह ताला फ़रमाए थो नमाज़ अहिड़ी जॻह ते पढ़ो जिते रुकू कंदड़ सां गॾु तव्हां बि रुकू कयो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तमामु वॾी ताक़ीद बयानु कई आहे जमात सां नमाज़ पढ़ण जी। चाहे शादी में कुंवार खे सोन ॾियणु ज़रूरी आहे, कंहिं कंहिं में कोई बि ज़रूरी न आहे। हा जेकॾहिं डीलिंग थी आहे त पोइ त ॾियणो पवंदो। तव्हां काथा रिश्तो वरितो आहे, उन्हनि इहा डिमांड लॻाई त असांखे हक़मर जे अंदरि तव्हां 1-2 तोलो सोन ॾींदव, पोइ त लाज़मी ॾियणो पवंदो। तव्हां उन सां इतफ़ाक़ कयो आहे। पर जेकॾहिं अहिड़ी डीलिंग न आहे थी त सोन जेको आहे शर्त न आहे। सोन जेको आहे शर्त न आहे। हिकिड़ो साथी हुन ॻाल्हि कई त साईं मूंखे हिकिड़ो ऑफर थियो निकाह जो, यानी हितां हिन इलाइक़े जो नाहे बंदो ॿाहिरियों हुयो। त मां चयो तो कीअं निकाह जो ऑफर थियो? चई साईं उहो घर जेके मालिक हुया न जॾहिं ऑफर थियो उहे खरपती माण्हू हुया, त मां चयो यार खरपती माण्हू तोखे कीअं ऑफर कयूं, तूं त मज़दूर आहे, तूं त बिल्कुलु मज़दूर आहे। उन चयो साईं बिल्कुलु मां मज़दूर आहियां, पर उन्हनि जी हिकिड़ी छोकिरी आलिमानी हुई, उहा चए पई भले ग़रीब हुजे पर अहले इल्म हुजे, को मौलवी हुजे। चई इन लाइ मां वियुमि। मूंखे चयो तूं VIP लिबास पाए करे तूं वञे। चइसि मुंहिंजो घर में वञि, सॼो घर शीशे ते ठहियलु हुयो, हाई क्लास जो घरु। चए मां ॾिठुमि त भाउ हिते मुंहिंजी दाल न करंदी, हिते कमु जेको आहे चढ़ियलु आहे। पोइ मूंखे ॼाणे मिठाई जेको आहे वठी हल, हाणे होॾे हलूं था, कम से कम तोखे ॾिसंदा, इस्लामी एतबार सां निकाह बि थींदो, तोखे ॾिसंदा, कम से कम मिठाई वठी अचु। चई हाणे असां हिरियल हुआसीं हिते, त इहो जेको 300 400 500 ते दॿो मिलंदो इहो वठी वेंदुमि न। चई मूंखे चई न बाबा मतां इहो वरितो थी, हे फलाणो जेको आहे ॿुधायां मां थो, हे फलाणी बेकरी था वठी आहे। चई उते मां वयुमि त उते हर हिकु मिठाई जो जेको आहे पैकेट 8000 6000 हे 2000 जी ॻाल्हि पियो करे, 2001 या 2002 उन ज़माने जी ॻाल्हि थो करे, कराची जी तरफ़। चई को 8000 ते पीस, को 6000 ते पीस। चई मुंहिंजा त तख़्त ई निकिरी विया बणाए, स्टार्टिंग में एॾो मामिलो थो घेरो थिए थो। चई मां ॻोल्हे करे 1200 वारा 2 पीस वरितमि, 1200 वारा 2 वरितमि। मां जो इहो वठी वियुमि, मां बाबा हे मिठाई, हालांकि चए मूंखे नज़र ईअं पियो अचे त मां अहिड़ो जेको पीस मां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे पीउ खे बि न खारायो, मूंखे बि न खारायो, पर हुयो जेको नॉर्मल नंढो पीस। मां जीअं वठी वियुमि, उहो ॾिसी करे हैरान थिया, ॾिसी करे। चयो ख़ुदा जा बंदा, हे जो तूं 2 पीस वठी आयो आहे, इहे 2 पीस हुनजा नंढा ॿार, 2 ॿार खाईंदा आहिनि। हे तूं 2 पीस, हे त हुनजा 2 नंढा ॿार खाईंदा आहिनि। चई मां चयुमि बाबा हे त पोइ मुंहिंजो कमु त चढ़ियलु आहे। पोइ उते वियासीं, हुननि जो ठीकु आहे नेठि असां तव्हां निकाह कंदा, पर शर्त आहे घटि में घटि जेको सोन ॾींदे न 22 खां 23 तोला जेको सोन ॾींदे, 22 खां 23 तोला। चई मां चयुमि भाउ हे ॿाहूं ॿधां थो, पीस बि तव्हांखे आयो, पीस मां खाईंदो बि न, मां जेको वञा थो। त ॾिसो इस्लाम जेको बयानु कयो आहे, कुफ़ो बयानु कयो आहे, त निकाह कयो अहिड़ी लेवल ते निकाह कयो जेकी औरत तव्हांजी लेवल जी हुजे, तव्हांजी लेवल जी आहे न औरत। मसलन तो ॾिसो त इहा औरत इन जे घर जे अंदरि इन जो अबो 1000 रुपयो कमाई ईंदो आहे न, त 1000 में इन जो घर हली वेंदो आहे। ऐं मां बि घर में 1000 रुपयो कमायां थो, मुंहिंजे घर में 1000 हली थो वञे। त अहिड़ी औरत सां जेको आहे निकाह करण जी कोशिशि कयो। बाक़ी अहिड़ी औरत जे मथां कॾहिं बि हथ न रखिजो जो उन्हनि जे घर जो रोज़ानो ख़र्चु ₹1 रुपयो हुजे, त न हली सघंदो। कुझु बि छा बि तव्हां कयो न, पर जेकॾहिं तव्हांजी बि लेवल एतिरी आहे, तव्हांजो बि घर रोज़ाने, तव्हांजे बि घर में रोज़ानो ₹1 रुपयो ख़र्चु थिए थो ऐं तूं करोड़नि में कमाए थो, पोइ कोई बि टेंशन आहे। वञी करे जेकी औरत 2 लख रुपया रोज़ ज़ियान कंदी आहे न, उन सां निकाह कर। इस्लाम कुफ़ो बयानु कयो आहे। शर्त आहे त नसब में, मालियत में, दीनदारी में औरत तव्हांजे बराबरि हुजे, उन सां जेको निकाह कयो। पर जेकॾहिं औरत जी लेवल हिते आहे, मुजीब रहमान जी लेवल हिते आहे, त मुजीब रहमान महल सां माज़रत करे जान छॾाई। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।